नवदेरो वेझो गुज़िरियल ॾींहुं हादसे में ज़ख़्मी थियल पीरसन चाणका अस्पताल लाड़काणो में दम ॾेई छॾियो। ॻोठ यारो जेहू में 50 वरनि जे अज़ीज़ुल्ला पुट मोहम्मद कासिम जेहू जो लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। आगाह कयो आहे त लाड़काणो जे इलाइक़ो नवदेरो जिते गुज़िरियल ॾींहुं हादसे में ज़ख़्मी थियल पीरसन चाणका अस्पताल में फौत थी वियो आहे। ॻोठ यारो जेहू वासी 50 वरनि जे अज़ीज़ुल्ला पुट मोहम्मद कासिम जेहू जो लाश वारसनि हवाले कयो वियो। गुज़िरियल ॾींहुं नवदेरो वेझो हादसे में पीरसन ज़ख़्मी थियो जेको लाड़काणो जी चाणका अस्पताल में फौत थी वियो। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर नूर मोहम्मद सूमरो खां। नूर मोहम्मद, हादसे जो ज़ख़्मी फौत थी वियो आहे। बिल्कुल गुज़िरियल ॾींहुं घड़ी खुदाबख़्श थाणे जी हद में रतोदेरो नवदेरो रोड ते गॾा गाॾी ऐं कार विच में हादसो थियो। हादसे दौरान 50 वरनि जो अज़ीज़ुल्ला जेहो ज़ख़्मी थी पियो हुयो, जंहिंखे लाड़काणे जी चाणका अस्पताल में दाख़िल कयो वियो, जेको ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो आहे। फौतीअ जे पुट अरशद जेहो ॿुधायो त मुंहिंजो वालिद मेन जे लाइ फलाल वठी नवदेरे खां ॻोठ यार मोहम्मद जेहो वापसि अची रहियो हो त रतोदेरो नवदेरो रोड ते हादसो पेश आयो। हादसे सबबि मुंहिंजे वालिद खे मथे में ज़ख़्म रसिया, जंहिं सबबि अॼु सुबुह लाड़काणे जी अस्पताल में फौत थी वियो आहे। जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ नूर मोहम्मद।